Welcome to Time News Studios. You are watching 10 p.m. Bulletin. वफाकी सरकार स्टील मिल्स खानदान मुलाजमन की जबरी बरतरफ़िन की हतमी मंजूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म इमरान ख़ान की सदारत में इजलास दौरान रेप केसिस में ॾोहारनि के नामर्द करण वारो कैस्ट्रेशन कानून फौरी तौर लागू करण की भी मंजूरी ॾिनी वई। कोरोना वैक्सीन लाइ $150 मिलियन की रक़म मुख़्तस करण की मंजूरी। वफाकी वज़ीर शिबली फराज़ चयो त ॿेट सिंध जा आहिनि, इस्लामाबाद खणी वञण जो को इरादो नाहे। सिंध हुकूमत NOC ॾियण बाद में फिरी वई। ॿेटनि ते शहर अॾण सां लखें नौकरियूं मिलंदियूं ऐं घर ठहंदा। उन चयो त जलसनि ते पाबंदी आहे, पर जलसनि में वींदड़नि खे न रोकींदासीं। जलसनि बाद घुर्बल कानूनी कार्रवाई ज़रूर कई वेंदी। जीना होगा मरना होगा। लड़ना होगा। मेरा फैसला पाकिस्तान स्टील मिल्स में 4,500 मुलाजमन की जबरी बरतरफ़ी खिलाफ मुलाजमन जो सूबों का मलीर में बिन कासिम रेलवे ट्रैक के लगल धरणो जारी। बिन कासिम ट्रैक समेत मुख्तलिफ रेलवे स्टेशन से ट्रेन बीची वयूं। मुज़ाहिरीन पारां बरतरफ़िन वारो फैसलो फौरी वापस वठण जो मुतालबो। कौमी शाहराह ब्लॉक करण जो भी चेतावनी छॾियो। DC मलीर से मुज़ाहिरीन जूं ॻाल्हियूं ॾाका मुलाजमन बरतरफ़िन वारो फैसलो वापस वठण ताईं एहतजाज ख़त्म करण का इनकार करे छॾियो। मुल्तान में PDM के जलसे की FIR दाखिल। केस में अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी के 3 पुटनि ऐं अणॼातल जवाबदारनि खे शामिल कयो वियो। कोरोना की भञकड़ी 16 NPO साउंड एक्ट जा कलम लगाया विया। जलसे दौरान नातिशबाज़ी कंदड़ लीगी वर्कर्स खिलाफ केस दाख़िल कयो वियो। JUI सरबराह मौलाना फजल रहमान खिलाफ आमदनी का वधीक असासन वारे मामले और मुबैना करप्शन की जांच में तेजी। नायब KP के 2 ॼणनि खे तलब करे वरितो। नायब मूजिब गुल असगर और नूर असगर के 10 दिसंबर ते नायब पेशावर जो ऑफिस सॾायो वियो आहे। नायब दावा कई है त इंक्वायरी दौरान इंकशाफ थियो त ॼाणायल 2 ॼणनि वटि अहम सबूत आहिनि। पेश न थिया त कानूनी कार्रवाई अमल में आंदी वेंदी। गुल असगर और नूर असगर जो वास्तो डेरा इस्माइल खान सां आहे। हुकूमत से फिलहाल कंहिं भी मामले ते ॻाल्हियूं न थींदियूं। चयो हो त मुल्तान जलसो ज़रूर थींदो। अल्लाह जी मर्ज़ी सां ईअं ई थियो। हाणे लाहौर में जलसो कंदासीं। मौलाना फजल रहमान चयो त हुकूमत के समूरे मुल्क जो आवाम नज़र नथो अचे। जलसो किथां नज़र ईंदो। हुकूमती रिट ख़त्म थी चुकी आहे। अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गिलानी चयो त हुकूमत बिजली, पानी, दुकान और खाधो बंद करे कारकुननि के जेल में बंद कयो। 1 हफ़्ते का वचपकड़ थी रही हुई। ईअं त डिक्टेटरशिप में भी नाहे थींदो। हुकुमरान हाणे चवनि पिया त हीअ त जलसी हुई। बिलावल के कोरोना हुअण सबब आसवा भुट्टो ज़रदारी मुल्तान में जलसे के खिताब कयो। लाहौर वारे जलसे के बिलावल भुट्टो ज़रदारी खिताब कयो। पंजाब हुकूमत ऑपोजिशन लीडर शहबाज शरीफ और हमजा शहबाज की पैरोल की आज़ादी में बाद पारी दरख्वास्त रद्द करे छड़ी। नवाज़ लीग अॻपाणनि घरू खाते के दरख्वास्त कई हुई त बेगम शमीम अख्तर के लाॾाणे ते माण्हू ताज़ियत लाइ अची रहा आहिनि। शहबाज शरीफ और हमजा की पैरोल की आज़ादी सुभाणे ख़त्म थी रही है। उनमें बात कई वञे। पंजाब के वॾे वज़ीर के मुआविन फिरदौस आशिक़ अमान चयो आहे त शहबाज शरीफ और हमजा शहबाज के इंसानी हमदर्दी तहत पैरोल से आज़ाद किया वियो। पैरोल के मुद्दे में बात नथी करे सघिजे। पूरी दुनिया में मुंहिंजी रुगो हिकु ही मिल्कियत है। पाकिस्तान में मौजूद मिल्कियत ते हुकूमत जो कब्ज़ो है। अॻूणे नाणे वारे वज़ीर इसाक डार जो लंडन में परॾेही क़ाबू इदारे के इंटरव्यू। इसाक डार चयो त लंडन में मुंहिंजी का भी मिल्कियत नाहे। दुबई वारो घर ॿारनि जो आहे जेकी उते 17 सालनि खां कारोबार करे रहिया आहिनि। पंहिंजा समूरा असासा ज़ाहिर करे चुको आहियां। नायब सियासी मुखालफ़नि खिलाफ़ इंतकाम लाइ इस्तेमाल थींदो रहियो आहे। एक सवाल के जवाब में इसाक डार चयो त फ़ौज जो सॼो इदारो न, पर उन जा कुछ माण्हू पाकिस्तान में जमहूरियत के कमज़ोर करे रहिया आहिनि, जेके मार्शल लॉ लगाईंदा रहिया आहिनि। सिंध के केतिरा भी फंड्स ॾियो ख़र्च नाहिनि थींदा। सूबे में इंसान जो जीअण तंग आहे त वण कीअं बचंदा।
चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा दरियाउनि धंधनि ऐं वाहन ते बनकारी केस में रिमार्क्स। चीफ जस्टिस चयो त सिंध वाहिद सूबो आहे जिते मामला ॿिए तरीक़े सां हलंदा आहिनि। धारियल पकड़ण जे नाले ते सखर ऐं लाड़काणे में ॿेला वधिया विया। सिंध पुलिस ॾोहारी त छा हिकु पोपट बि पकड़े न सघी। सुप्रीम कोर्ट में ॿुधणी दौरान सिंध सरकार अॻभराई रिपोर्ट पेश न कई। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद कावड़ जो इज़हार कंदे चयो त ऑफिसर स्कूली ॿारनि जी तयारी करण बिना अची वेंदा आहिनि। सिंध जे आपाशी ऐं ॿेले खाते जा माण्हू जेल वेंदा, संदन नौकरी बि वेंदी। अदालत सिंध जे आपाशी ऐं ॿेले खाते खां 2 हफ़्तनि में रिपोर्ट तलब करे ॿुधणी मुलतवी करे छॾी। बिलियन ट्री सुनामी प्रोग्राम केरु पियो हलाए, किथे बि को वण नाहे पोखियो वियो। सुप्रीम कोर्ट बिलियन ट्री सुनामी प्रोग्राम जो रिकॉर्ड तलब करे वरितो। मौसमियाती तब्दीली वारी वज़ारत जो सेक्रेटरी तलब। ॿुधणी दौरान चीफ जस्टिस गुलज़ार अहमद डीजी माहौलियात सां मुखातिब थींदे चयो त बनी गाला में पंहिंजे घर अंदरि वण लॻाया विया हूंदा। इस्लामाबाद खां कराची ताईं दरियाहनि जे किनारनि ते किथे बि वण न आहिनि। पंजाब सरकार खे बि तौहीन अदालत जो नोटिस जारी करियूं था। चीफ जस्टिस रिमार्क्स ॾींदे चयो आहे त केपी में ॿेले खाते जो समूरो अमलो चोर आहे। नारायण खागन त कचिरो बणिजी वियो आहे। नथिया गली, मालम जबा ऐं मरी में किथे बि वण न आहिनि। सुप्रीम कोर्ट क्वेटा में मुर्दार पहाड़ी ते वण पोखण जो हुकुम ॾींदे चयो त बलोचिस्तान में पहाड़ियुनि खे बि मुर्दार बणायो वियो आहे। सिंध जूं समूरियूं टीचिंग अस्पतालूं हाणे बोर्ड ऑफ गवर्नर्स जे मातहत हलंदियूं। सिंध सरकार नोटिफिकेशन जारी करे छॾियो। कराची जी डॉक्टर रुतफा अस्पताल, यारे जनरल अस्पताल, LMC, खैरपुर मेडिकल अस्पताल, गुलाम मोहम्मद महर सखर ऐं चांदका अस्पताल लाड़कानो ॿियूं अस्पतालूं शामिल। ज़नाना वार्ड में इन्हनि मर्दनि जो कहिड़ो कमु आहे? असांजी का उते सिक्योरिटी न आहे। ऑफिसनि में घुराए करे ॾाढो बदतमीज़ी सां पेश अचो वञे थो। अॼु बि DC साहब असांजे डॉक्टरनि सां ॾाढी बदतमीज़ी कई आहे। ॾाढी वॾी लेवल ते असांजे डॉक्टरनि खे इहो चयो वियो आहे त तव्हां किलर आहियो। ॻाल्हियूं जेको ऑफिस में घुराई असांखे चवनि था त तव्हां अचो ऐं ऑफिस में असांखे ॿुधाए छा थियो, पोइ वरी तव्हां असांजी बेइज़ती था कनि। ॾिसो तव्हांखे कुझु बि करणी आहे, असांजे डॉक्टरनि जूं ग़लतियूं आहिनि जो इंक्वायरी करायो न तव्हां, पोइ जेकॾहिं असीं कसूरवार आहियूं त असांखे भले सज़ा ॾिनी वञे। या त पोइ असां सभिनी WMO जी जेका आहे हुन नौकिरी तां रिज़ाइन आहे। वी वांट सिविल अस्पताल मीठी में गोरहारी औरत जे फौत थियण वारे वाक़े जी इंक्वायरी दौरान DC ऐं डॉक्टर्स विच में मुहिमारी बाद अस्पताल में कमठड़ हड़ताल। डॉक्टर्स ऐं अमले जो DC थरपारकर जे नामुनासिब रवैये ख़िलाफ़ कश्मीर चौक ते धरनो। सुभाणे सॼे ज़िले जी अस्पतालुनि में तालाबंदी जो ऐलान। डॉक्टर्स इल्ज़ाम हयो आहे त DC मोहम्मद नवाज़ सोहो MS समेत डॉक्टर्स सां बदतमीज़ी ऐं कारगंद कई। डॉक्टरनि खे हथकड़ियूं लॻाइण जूं धमकियूं ॾिनियूं। DC जो मौक़िफ़ आहे त सिविल अस्पताल में हिकु गोरहारी औरत डॉक्टर्स जी लापरवाही सबबि फौत थी। MS खे इंक्वायरी लाइ सॾाइजो त ॻिची में पइजी वियो। सिविल अस्पताल में डॉक्टरनि जी गफ़लत सबबि रोज़ लाश खड़ी रहिया आहिनि। अस्पताल कबाड़ खानो बणियल आहे। पुछाणो करण ते ब्लैकमेल कयो वञे थो। DC थरपारकर जे रवैये ख़िलाफ़ पैरामेडिकल स्टाफ सॼे सूबे में सुभाणे कारो ॾींहुं मल्हाइण जो ऐलान करे छॾियो। कंदकोट वेझो मेहूं चोरी करण जी कोशिश दौरान भाॻनि ॾुहारनि विच में फायरिंग। 2 धाड़ेलनि समेत 3 ॼणा मारिजी विया। मार्ची जलनि मां धाड़ेल इलाहू उर्फ ॾारो सब्ज़ोई ऐं शाहरिनो उर्फ पुनो सब्ज़ोई जा लाश अस्पताल मुंतक़िल। ॻोठाणे शामिर महर जो लाश पोस्टमार्टम बाद वारस वाले। SSP कश्मीर कंदकोट अमजद शेख जो मौक़िफ़ आहे त महर बिरादरी जो ॾुहारनि सां झेड़ो थियो। पुलिस पहुची महरनि सां गॾिजी ॾुहारनि सां मुक़ाबिलो कयो, जंहिंमें 2 धाड़े ॾारो ऐं शाहरिनो सब्ज़ोई मारिजी विया, जंहिं ते 10 लख रुपया इनाम रखियल हो। 2 ॾुहारी ज़ख़्मी बि थिया। हैदराबाद में तुलिदास पंपिंग स्टेशन के पानी में ॿी है पोलियो वायरस की मौजूदगी जो इंकशाफ। सेहत खाते जूं फुर्तियूं वधी वयूं। DHO हैदराबाद मोहम्मद जुमन बाहूटो चयो आहे त पोलियो वायरस जी पकड़ रोकण लाइ कोशिश कई पई वञे। DC ऐं सेहत खाते जा अमलदार हिकमती अमली जोड़े रहिया आहिनि। इनकारी वालदैन में सुजाॻी पैदा करे हर ॿार खे पोलियो खां बचाव जा फोड़ा पीआरिया वेंदा। लर्निंग ड्राइविंग लाइसेंस लाइ बि हाणे ज़बानी टेस्ट ॾियणी पवंदी। नओं हुक्मनामो जारी। DIG लाइसेंसिंग एंड ट्रेनिंग हिदायतूं जारी कयूं आहिनि त मोटर व्हीकल कानून तहत बुनियादी ज़बानी टेस्ट खां सवाइ
लर्निंग ड्राइविंग लाइसेंस जारी न कया वञनि। ज़बानी टेस्ट में उम्मीदवारनि खां रोडनि ते लॻल साइन बोर्ड्स बाबति पुछ आगाह कई वञे। कढण भरिसां ॻोठ जुमा सबेरो में 3 महीननि जी उबम बालड़ी साबरीन धी सदाम सबेरो मुबैना तौरु ज़हर डिगे फौत। वारसन मौक़े इख़्तियार कयो आहे त बालड़ी जी माउ जो ज़हनी तवाज़ुन ठीकु नाहे। उन खेसि ग़लती सां ज़हरीली दवा पीआरे छॾी। बालड़ी खे सिहत मर्कज़ पहुचायो वियो पर बची न सघी। कराची के इलाके डिफेंस ने मुकाबले दौरान मार्शिवल 5 जवाबदारनि के मामले ते पीटीआई अगवान लेला परवीन ऐं संदसि मुड़ुस अली हसनैन के भी जांच में शामिल करण जो फ़ैसिलो। पुलिस मौजूद मुकाबले में मार्शिवल जवाबदार अब्बास अली हसनैन के 27 ऐं लेला परवीन के 30 फ़ोन कॉल्स कयूं। अब्बास जा गैंग लीडर ऐं ॿियनि जवाबदारनि सां राब्ता हुआ, जंहिंजो रिकॉर्ड साम्हूं अची वियो आहे। लेला परवीन के इल्ज़ामनि जो जवाब सबूतनि सां ॾींदासीं। तव्हां त डॉक्टर माहा के कुटुंब ऐं जवाबदारनि खे लटकाए वेठा आहियो। डॉक्टर इरफान कुरैशी जो नालो केस में छो ख़ारिज कयो? सिंध हाई कोर्ट तरफां डॉक्टर माहा केस जी जांच ऑफिसर ते कावड़ जो इज़हार। ॿुधरे दौरान जस्टिस उमर सियाल चयो त डॉक्टर इरफान केस में जवाबदार तो नामज़द आहे त केस कीअं आज़ाद छॾियो वियो। जांच ऑफिसर मौक़े इख़्तियार कयो त डॉक्टर इरफान ख़िलाफ़ के शाहिदियूं न मिलियूं आहिनि। बरसात सबबि वाक़े जा CCTV फुटेजिस भी न मिली सघिया। अदालत चयो इहो त पुलिस जी जांच ते सवालिया निशान आहे। असांखे त शक आहे DNA नमूना त केस लाइ न माणिया विया हूंदा। अदालत जांच ऑफिसर खां रिसीविंग स्लिप तलब करे वरिता। जवाबदार जुनेद ऐं वकास जी ज़मानत दरख़्वास्त ते फ़ैसिलो महफ़ूज़। जांच ऑफिसर के ॿिन्ही जवाबदारनि ख़िलाफ़ शाहिदियूं भी पेश करण जो हुकुम। Topi acara syada saja. Sinda abadi bada saja. तुझू वस्तियों ऐं वाहण भला, तुझा गुल फुल ऐं तुझा वण भला। सकाफ़त जो ॾियारो आहे, इन में भरपूर नमूने शिरकत करियो ऐं वधि खां वधि पंहिंजी धरती सां नातो निभायो। अचो त इहो नारो हणूं त सिर केरु न ॾींदो सेंदो केरु मयारो यार। अली काज़ी जी कोशिश के सारायूं था, सकाफ़त उन जी मेहनत सां मल्हायूं था। जस अली काज़ीअ खे आ जंहिं क़ौम सॼीअ खे जाॻायो, हिन सिंधड़ीअ में आ साह असांजो। जिए मोहजी सिंध मामा तंहिंजे मथां सदको थियां। दुनिया ॾिस जाते अहिड़ो कुर्ब न थई काथे, अथ चारा माण्हू सुजा टाइम न्यूज़ ऐं पंहिंजी अख़बार जी सर ते एकता ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं जारी। 6 दिसंबर ते क़ौमी काज मल्हाइण लाइ जागरूकता तक़रीब दौरान गीतनि ऐं रक़्स सां सिंध अमर खे भेटा पेश। सिंध जे नंढनि वॾनि शहरनि में कराची सिंध आहे जे सिरे हेठि एकता जो ॾियारो क़ौमी जोश ऐं जज़्बे सां मल्हाइण जे अज़म जो इज़हार। जिया जियारन मखां जान सारन मखां मंज़िले इश्क जे चंड तारन मखां काक जी हर कंधिया जे किनारन मखां दुश्मन सिंध के फाही सुर के पई, सिंध मुर 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 के पई। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु मां आहियां शाहिद सियाद। हेडलाइन्स सां ॾिठूं बुलेटिन जी शुरूआत कंदासीं शॉर्ट ब्रेक खां पोइ। तव्हां ॾिसंदा रहो टाइम न्यूज़।